वज़ीर आला पाकिस्तान वाबडा हाइड्रो सेंट्रल लेबर यूनियन रेवेन्यू ऑफिस सेप्को घोट की चूंडूं अब्दुल लतीफ़ निज़ामानी जी सदारत में थी गुज़रियूं, जंहिंमें ॿिनि ग्रुपनि में सख़्त मुक़ाबिलो थी गुज़रियो, जंहिंमें चेयरमैन माजिद अली हकड़ो, सेक्रेटरी सैयद एहतिशामुद्दीन शाह ऐं ॿियनि कामयाबी माणे। हिन मौक़े ते सरपरस्त आला लाला इमामुद्दीन पठान, महफूज़ भुट्टो, एक्सीन घोटकी, इरशाद अली बलोच, स्टोर इंचार्ज निसार अहमद चाचड़ ऐं ॿियनि गुलनि जा हार पाराए पैनल खे मुबारकूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते चेयरमैन माजिद अली हकड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सभु हिकु आहियूं ऐं असांजो मंशूर मज़दूरनि लाइ जिदोजहद करणु आहे। हमेशह उन्हनि जे हक़नि लाइ जिदोजहद कई वेंदी। पंहिंजे साथियुनि जो शुक्रगुज़ार आहियां जन मूं ते एतमाद करे मूंखे कामयाबु कयो। हुन वज़ीर आज़म इमरान ख़ान खां मुतालबो कयो त मज़दूरनि जे हक़नि जो ख़्यालु करे सेप्को जे मुलाज़िमनि जूं पगारूं वधायूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।